जय झूलेलाल। व्यायामशाला जिम जो उद्घाटन सिंधी समाज जे वरिष्ठ ॼणनि कयो। त ख़बर बिलासपुर मां आहे त बिलासपुर शहर जे घनी आबादी वाले सिंधी कॉलोनी में ॾाढनि ॾींहंनि खां मांग कई वञे पई त समाज जे युवाउनि द्वारा पुराणे जिम खे जीर्णोद्धार करायो वञे। स्वस्थ शरीर लाइ ज़रूरी आहे व्यायाम करणु, त इतां जा युवा ॿियनि जॻहनि ते वञनि पिया। इन्हनि सभिनीनि परेशानी खे ॾिसंदे हुए समाज द्वारा पार्षद सां मांग कई वई त पार्षद द्वारा पंहिंजे प्रयासनि सां पुराणे जिमखाने जो जीर्णोद्धार कराए करे नयो स्वरूप ॾिनो वियो, जंहिंजो विधिवत उद्घाटन सिंधी समाज जे वरिष्ठ ॼणनि द्वारा कयो वियो। हिन अवसर ते वार्ड क्रमांक 20 भक्त कंवरराम नगर सिंधी कॉलोनी में वार्ड जा सम्माननीय बंशीलाल पंजवानी, अर्जुनदास बजाज, हुंदराज जैसवानी, हरीश भगवानी, डॉक्टर हेमंत कलवानी, सुरेश वाधवानी, विजय यादव, पार्षद एल्डरमैन श्यामलाल चंदानी, पिंकी नागवानी, रामलाल चंदानी, परमानंद गिडवानी, प्रकाश जग्यासी, ब्रजलाल भोजवानी, श्रीधर पमनानी, आनंद थावरानी, दर्शन यादव, मुरली रावरानी, मनीष चौहान, शिवजी बजाज आदि सदस्य उते उपस्थित हुआ। त बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।